अस्सलाम वालेकुम नाज़रीन। इशूज़ में तव्हां खे भलिका। मुल्क जी सियासी सूरत हाल इंतहाई तेज़ीअ सां पल पल में मटिजी रही आहे। हिन वक़्त जी इहा सूरत हाल आहे त हुकूमत पारां वज़ीर आज़म जी सदारत में सियासी कमेटीअ जो इजलास थिए थो, जंहिंमें फ़ैसिलो कयो आहे त जेके बि जिन वफ़ादारियूं मटायूं आहिनि MNAs PTI जा, उन्हनि जे ख़िलाफ़ु क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। सुप्रीम कोर्ट मां आर्टिकल 63A जी तशरीह वाज़े उते कराई वेंदी ऐं उन जे खां पोइ उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई कई वेंदी। पार्टी तौरु इलेक्शन कमीशन में बि उन्हनि जे ख़िलाफ़ु ॾियो वेंदो। हिन अहम सूरत हाल ते जीअं त मुल्क जी सूरत हाल इंतहाई तेज़ी सां हीअ जेकी अदम एतमाद वारी रिथ तरफ़ वञी रही आहे, उन में ईअं महसूसु थी रहियो आहे त सुपर ओवर जंहिंखे चइजे त उहो इंतहाई अहम ओवर आहे, जंहिंमें वज़ीर आज़म सम्झे थो त हुन वटि बाल घटि आहिनि, रन्सूं वधीक आहिनि, पर उहा मैच छक्का हणी खटे सघिजे थी। संदसि जेको ख़्यालु साम्हूं नज़र अची रहियो आहे, या ईअं बि चई सघिजे थो त मौजूदा वक़्त में मींहुं पइजे ऐं पोइ बि को फ़ैसिलो थी सघे थो। सो इन सूरत हाल ते असां अहम ॻाल्हि ॿोल कंदासीं त इतिहादियुनि जो जेकी सूरत हाल आहे उहा बि साम्हूं अचे पई। शेख रशीद ताज़ो प्रेस कॉन्फ्रेंस कई, जंहिंमें हुन चयो आहे त MQM तरफ़ खे ॾे त उन्हनि खे मान आहे त MQM पंहिंजो फ़ैसिलो वापसि वठंदी। काफ लीग जो उन ज़िक्र न कयो, GDA जो ज़िक्र न कयो, जंहिंजे करे वाज़े थींदो पियो वञे त इतिहादी कहिड़े पासे आहिनि। ऐं PTI जा उहे MNAs जंहिंजे हवाले सां चयो पियो वञे त 3 वफ़ाक़ी वज़ीर 33 ॿिया MNAs आहिनि, उहे बि अपोज़िशन सां मिली चुका आहिनि। वॾी तादाद में अगरि अपोज़िशन वटि MNAs वञनि था, अदम एतमाद जी रिथ जेकी आहे उहा कामयाबी तरफ़ वञी सघे थी। उन जे करे शेख रशीद बि चवे पियो त हीअ जेके ॾिहाड़ा आहिनि 10 ॾिहाड़ा उहे इंतहाई अहम हूंदा। OIC कॉन्फ्रेंस खां पोइ जीअं ई उहा ख़तमु थींदी त उन खां पोइ इजलास शुरू थींदो। 27 तारीख़ ताईं बहस मुबाहिसो, 28 तारीख़ ते उहा ॻणप थींदी, जॾहिं त वोटिंग थींदी 28 तारीख़ ते। जॾहिं त जेके धरणा आहिनि, वज़ीर आज़म ऐलान करे थो त 10 लख माण्हू इस्लामाबाद पहुचनि। इन खां अलावा PDM ऐलान करे थी त उहे बि माण्हू उते पहुचनि। ऐं हीअ जेके ॾिहाड़ा हूंदा उहे इंतहाई अहम हूंदा, लखनि जी तादाद में माण्हू इस्लामाबाद हूंदा। जॾहिं त माज़ीअ ते बि असां ॻाल्हि ॿोल अॼु कंदासीं त माज़ीअ में बि अदम एतमाद जी रिथ आई, जीअं त बेनज़ीर भुट्टो साहिबा जे ख़िलाफ़ु आई। उन दौर में छा एतिरा लखे माण्हू उते पहुता हुआ असेंबलीअ में, उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। हार्स ट्रेडिंग ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। मौजूदा हिन सॼी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त मुल्क जी सियासी सूरत हाल कहिड़े पासे वञी रही आहे। इन अहम इशूअ ते ॻाल्हि ॿोल लाइ असांखे कराची स्टूडियो में जॉइन कयो आहे सीनियर तज़ निगार लिखारी जावेद काई साहब, जॾहिं त असांजा सीनियर सहाफ़ी ख़ुर्शीद अब्बासी साहब, उन्हनि बि असांखे कराची स्टूडियो में जॉइन कयो आहे। इस्लामाबाद मां असद शहर असांजा रिपोर्टर आहिनि, उहे बि असां सां गॾु हूंदा। ऐं असां कोशिशि कंदासीं त हिन इशूअ ते लाॻापियल जे सियासी समाजी जेके अहम अॻवान आहिनि उन्हनि जो बि असां मौक़ुफ़ मालूम करे सघूं। वेलकम थो चइजे जावेद साहब ऐं ख़ुर्शीद साहब तव्हांखे। जावेद साहब, ॻाल्हि ॿोल जी शुरूआति कजे त हीअ जेको फ़ैसिलो कयो आहे त क़ानूनी कार्रवाई कई वेंदी ऐं सुप्रीम कोर्ट खां 63A जी तशरीह मालूम कई वेंदी। तव्हां छा था सम्झो त सुप्रीम कोर्ट में हीअ जेके वोट ॾियणु वेंदा MNAs, उन खां अॻु में नाहिलीअ लाइ हुकूमत चाहे सम्झे थी त थी वेंदा, या को स्टे वरितो वेंदो, छा थींदो? 186 हिकिड़ो रेफरेंस हूंदो आहे जेका ख़ासि हिकिड़ी जुरिडिक्शन आहे आइन जे तहत सुप्रीम कोर्ट वटि, त उन में प्रेसिडेंट जेको आहे सो रेफरेंस मोकिलींदा तशरीह लाइ। ज़रदारी साहब बि मोकिलियो रेफरेंस भुट्टे साहब जी फाइल जे बारे में, वरी तव्हां रिविज़िट कयो। ऐं अहिड़ो ॿियो को मोकिले सघिजे थो। इन मां इहो थोरी आहे जो तव्हांजी जेका आहे सा इलेक्शन रुकिजी वेंदी ऐं जेसिताईं फ़ैसिलो अचे उन खां पोइ तव्हां इहा इलेक्शन करायो। नंबर 1 त इहो त तइ थियो त 186 जेको आहे उहो हलंदो रहंदो। भले वञो पुछो त विधो त उहो हलाइनि, 4 साल हलाए सघनि था, 6 साल हलाए सघनि था, 3 गवर्नमेंट ताईं हलाए सघंदा आहियूं। शायदि जल्दी तशरीह करे ॿुधाइनि। तशरीह आर्टिकल 63A जी वाज़े थियल आहे। अच्छा, उनजो राइट आहे त हू पंहिंजे पार्टी जे ख़िलाफ़ु वोट ॾेई सघे थो, प्राइम मिनिस्टर ख़िलाफ़ु वोट ॾेई सघे थो। उन खां पोइ वरी पार्टी जो राइट आहे त हू उनजे ख़िलाफ़ु जेको आहे सो स्पीकर खे चवंदी त हिनखे जेको आहे उहो स्पीकर जेको आहे वरी हुनखे रेफरेंस ठाहे मोकिलींदो काॾे इलेक्शन कमीशन। त असां वारो वाबदा साहब हो छा ऑफिस, उनजा घणा साल केस हलियो, 1.5 साल त लॻी वियो न। उहो इलेक्शन कमीशन 5-6 महीना वठंदी, 3 महीना वठंदी, 2 महीना वठंदी, 4 महीना वठंदी। पोइ हुनखे हिकिड़ी अपील आहे सुप्रीम कोर्ट वारी, छाकाणि त इलेक्शन कमीशन जी कोर्ट जेका बि आहे हुनजी हाई कोर्ट जी इक्वल जेका असां हुनजी स्टैंडिंग आहे,
तंहिंजे करे इहो जेको ख़ान साहिबु चए थो माना आउं लाॾलो आहियां, उहो ख़ान साहिबु नवंबर खां पोइ लाॾलो हाणे आहे कोन। त हाणे जेको इहो क्रिकेट वारी जेका फ्रेज़ोलॉजी अची वई आहे, त बाल पिया अचनि, छका पिया लॻनि, छकनि खां पोइ हे पियो थिए, सॼी पॉलिटिक्स जी जेका कंसेप्ट आहे उहो करप्ट थी वियो आहे। गेम हिकिड़ो ॿियो न, वाक़ई बि क्रिकेट क़िस्म जो माइंड आहे जेको क्रिकेट जी ग्राउंड वारी जेका आहे तव्हांजी सोच आहे, उन पॉलिटिक्स जी कॉम्प्लेक्सिटी में हुनखे ज़रदारी साहिबु जेको आहे सफ़ा उथलाए पुथलाए जेको आहे सो माना हिसाबु किताबु पूरो करे। क्रिकेटर भलो हूंदो, सियासतदार में ज़रदारी साहिब हुन सां का शइ कान्हे। त थिंग इज़ दैट त हीअ जेका अॼु जेका कल्ह जेका हली आहे उन में त हाणे 10-20 ॿिया बि टुटंदा। छाकाणि त PTI PMLN त हाणे पार्टी आहे न, हुतां माण्हू पाण घटि वेंदा, हुनखे खटराए सघे थी, हाराए सघे थी। पाकिस्तान पीपल्स पार्टी बि हिकिड़ी पार्टी आहे सद्य आहे, त हुनखे माण्हू माना हुन मां कोन वेंदा, छाकाणि उहा कटराए सघे थी, हाराए सघे थी। PTI जेका त हाणे पार्टी न आहे जेका माना मतिलबु जंहिंजो वोट जेको पियो आहे हिनखे सीट मिलंदी, उहा जेका इलेक्टेबल पॉलिटिक्स या पाकिस्तानी पॉलिटिक्स जी जेका कॉम्प्लेक्स जेका स्ट्रक्चर में उहा पार्टी न आहे। उहा MQM टाइप के हिकिड़ा हुनजा हूंदा, माना हिकिड़ा पॉपुलर जेके आहिनि नौजवान जेके आहिनि, पर उहे मख़सूस निशस्तुनि में कोन्हनि खे, जेकी जीअं असांजी जेका इलेक्शन थींदी आहे। त घणेई जेके आहिनि से मूंखे यादि आहे जेका पहिरीं इलेक्शन नवाज़ शरीफ़ खे लाथो वियो 58(2)B जे तहत, पोइ वरी मंदू वटू साहिबु जेको आहे सो हुन वक़्त में स्पीकर हो पंजाब असेंबली जो, हिकिड़ी ॾींहुं धक में जेको आहे सो पोइ उन पूरी असेंबली जो अधो अधु जेको आहे PMLN जेका आहे उहा टुटी। हाणे उहा PMLN हाणे उहा न आहे, हाणे PMLN वधीक ठीकु ठाक हिकिड़ी अवाम में रूस रखंदड़ पार्टी आहे। सो तमामु तकिड़ो हूंदो इहो चवणु, पर आउं सम्झां थो त पार्टी इज़ ओवर। न सिर्फ़ु नवाज़ ख़ान साहिब जो थियो आहे, PTI जो नुक़सानु थियो, PTI पार्टी रहंदी, पोइ जेको आहे थोरो घणो हिसाबु किताबु जेको कंटेन कंदी। हीउ हेॾो वॾो चांस ख़ान साहिब खे जेको मिलियो, उहो पंहिंजी जेका असां ज़िदीपण, गारियूं ॾियणु ऐं जेको आहे दिमाग़ु जेको आहे हुनजो ईगो लेवल जेको आहे तमामु हाई हुअणु, ऐं हुन में हीउ हिकिड़ो डिक्टेटर हो। पर जेको डिक्टेटर जूं जेके 5-6 इंग्रीडियंट आहिनि उहे मिस पिया कनि। हिकिड़ो ख़ासि इंग्रीडियंट उहो मिस पियो करे, उहो त हीउ डिक्टेटर हिकिड़ी ताक़त मां निकिरंदा आहिनि। उहो डिक्टेटर कीअं ताक़त में निकिरंदो, हिकिड़ो जेको आहे फ़ौजी सालार आहे उहो डिक्टेटर थी सघे थो, पर हिकिड़ो फ़ौजी सालार जे एस्टेब्लिशमेंट जे आधार ते बि को डिक्टेटर कोन थींदो आहे। त हुनजी पूरी माइंड सेट जेका आहे एॾी जेका असां ख़राबु थी, हू हाणे पाण खे डिस्पॉट सम्झणु लॻो। त हाणे उहा सॼी रहंदसि, सॼो कुझु थींदुसि, वरी वापसि मोटूं पिया। -1 ॾे वेंदो छा मामलो? मतिलबु सिंपली उहा त पाकिस्तान जे अंदरि जेको सिविल मिलिट्री रिलेशन्स जेके आहिनि उहे वरी नए तरीक़े सां बैक टू 2018 वारी पोज़ीशन में अची वेंदा। माना थोरी घणी डेमोक्रेसी अथव, नवाज़ शरीफ़ सां दोस्ती रखणी आहे, ज़रदारी सां दोस्ती रखणी आहे, मौलाना फज़ल सां दोस्ती रखणी आहे, ऐं इंटरनेशनल सिनारियो जेको चेंज पियो थिए न दुनिया जो, उन में पाकिस्तान अफोर्ड ई कोन थो करे सघे त हिते बिल्कुलु हाइब्रिड डेमोक्रेसी हुजे, ऐं जेके जमहूरी क़ुवतूं आहिनि या जेके डेमोक्रेटिक फोर्सिस आहिनि उनखे ॿिजो ॾेई, प्रेस खे कदगन हणी, सॼो कुझु करे जेको आहे सो कमु ख़राबु कजे, उन में इकोनॉमी तमामु ख़राबु थी। त पाकिस्तान लाइ हींअर वॾो सर्वाइवल आहे अॻिते। हिन में जेको आहे पाकिस्तान मां हिकिड़ो कंसेंसस बिल्ट जेको आहे सो कमु थियणु घुरिजे। तंहिंजे करे जेको कुझु बि आहे फॉर्चुनेटली या अनफॉर्चुनेटली इहो ज़रदारी साहिबु अथव, इहो ई नवाज़ शरीफ़ साहिबु अथव, इहा ई अथव, इहा हिकिड़ी एस्टेब्लिशमेंट अथव जेके गॾिजी हली वरी पाण में जेका सिविल मिलिट्री रिलेशन्स जेका सफ़ा पहुचे जी आहे ख़ान साहिब जे अचण खां पोइ उहे वापसि हुन पोज़ीशन ते वञनि पिया। बिल्कुलु कई सर। ख़ुर्शीद साहिबु, हीअ जेकी सूरत हाल साम्हूं जुड़े थी, जेको नज़र अची रहियो आहे त हुकूमत जी ॿेड़ीअ में जहिड़ो खे सोराख़ पइजी रहिया आहिनि। नूर आलम, राजा रियाज़, बासित बुखारी, अहमद हसन, नुज़रत पठान, खोड़ी वॾी हिकिड़ी रमेश कुमार, ॿिया रियाज़ मज़ारी, हिकिड़ा तमामु वॾी हिकिड़ी डिघी फ़हिरिस्त आहे। कहिड़े पासे पिया वञो, मामिलो ख़तमु थी चुको आहे ईअं, या अञा सम्झो था त इनिंग्स आहे जेके क्रिकेट जी ॿोली ॻाल्हाई थी वञे, न अञा वारो आहे इमरान खान जो? इमरान खान अगरि बाउसूल सियासतदान आहे त हुनखे बिल्कुलु पाण ई इस्तीफ़ा ॾेई वञणु खपे, छो त हुनजी पंहिंजा PTI जा माण्हू जेके बाग़ी थी विया आहिनि। इतादी खे त परे रखो आहियां, इतादी कोई तव्हां पंहिंजी मिठ भेट काफ़िलो कंदो या कुझु बि कयो हुनखे, त उनजा बयान अचनि था पिया। अॼु ॾिसो जो बयान MQM जे पीपल्स पार्टी हक़ में आयो आहे, ऐं चौधरी बरादर ओपन अची विया आहिनि, उहे पंहिंजे ख़िलाफ़ु ॻाल्हाइनि पिया। ऐं राजा रियाज़ जेको आहे सो पीपल्स पार्टी में हुयो, पोइ हेॾे वियो, उन खां पोइ इहो पहिरियों बाग़ी चुको आहे। अॼु हाणे थियो आहे 6 महीना पहिरियों हुन प्रेसांस कई, वरी हुनखे सम्झाए बुझाए वठी आहे वापसि वरी। त इहे जेके माण्हू आहिनि जेके बाग़ी थिया आहिनि, असल में देखो रवैया जेके आहिनि तमामु वॾी शइ हूंदा आहिनि। रवैया अहिड़ी शइ हूंदा आहिनि, उहे ई तव्हांजी पार्टी लाइ मुसबित साबित थींदा, उहे तव्हांखे वरी नुक़सानु पहुचाईंदा आहिनि। हाणे तव्हां ॾिठो त इमरान खान जो जेको लबो लहजो पहिरें ॾींहं खां वठी जेको आहे
उनमें जो गुरू तकबुर ऐं जेको जो स्टाइल ॻाल्हाइण जो, वरी उन जेके वेझी टीम जेके वेझो हुया, वाबडा थी वियो, ॿिया जेके बि इहे अली जैदी थी वियो, जेके मुंहिंजे क़रीब हुया, ऐं शेख रशीद जेके उन्हनि जो लब जो छा हो, कीअं माण्हू सां डील कंदा रहिया, त इहे सभु मुंहिंजा असर निकिता आहिनि। अच्छा, ऐं जेको मूंखे लॻे थो त हिकिड़ी ख़ासि टीम हुई जेका हावी हुई इमरान ख़ान जे मथां, या इमरान ख़ान जो उन वधीक तवजो हो, उन आम तौर ते इतादनि तरफ़ तवजो कोन ॾिनो ऐं हिन ॿियनि तरफ़ तवजो ॾिनो, तंहिं करे इहो 2-3 सालनि में मामिलो वधी उन गले पियो आहे। हाणे हिज़्ब इख़्तिलाफ़ जो पंहिंजो किरदारु पंहिंजी जॻह ते, अदम एतबार तहरीकूं थींदियूं रहंदियूं, माज़ी में आयूं थींदियूं रहंदियूं, पोइ बि ईंदियूं। ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं पाण खे बावसूर सियासतदान सम्झे थो इमरान ख़ान, त जेको हुन डेंट पियो आहे न हुनजे पीटाई जे अंदरि, हुनखे उते कम अज़ कम उन ते इस्तीफ़ा ॾियणु खपे, पोइ चटणु खपे। हाणे जेको हीअ आहे त 10 लख जमा कंदुसि माण्हू मां, उहो चवंदा असां तूं 10 कंदा, असां 20 लख कंदासीं। हाणे इहो जेको मजमूओ लॻंदो, जेको माण्हू जमा थींदा इस्लामाबाद में, त तव्हां इन में क्लैश बि थी सघे थो, इन में जेको आहे सो इहो माण्हू मरी बि सघनि था, इन में घणो को थी सघे थो, इन में वरी हिकिड़ो ॿी रुख इख़्तियार करे वेंदी तारीख़। तंहिंजे करे जेके उहे मुक़तदर क़ुवतूं आहिनि हिन मुल्क जूं, ज़ाहिर उनजी बि नज़र आहे। पहिरीं ॻाल्हि त मां सम्झां त इहो कंहिंखे बि हलो न कंदा त इस्लामाबाद में तव्हां लखे माण्हू जमा कयो, सिंपल तरीक़ो आहे इदम एतमाद जो। इख़लाक़नि बि इमरान ख़ान खे जेको आहे सो हुते फेस करणु खपे, अचो बोर्ड जो बाग़ी थी हाणे ख़तमु, इन करे मुल्क खे नुक़सानु पहुचंदो। जेके वरी इहो क्लेश जेकॾहिं वधीक थिए थो त यकीननि जेको आहे सो उनखे, अच्छा हिकिड़ो शेख रशीद आहे जो पंहिंजी पार्टी जो हिकिड़ो ई मेंबर आहे, उहो सभ खां वधीक सपोर्ट थो करे हिन वक़्तु, छो त हुनखे जेको उहिदो ॾिनो हुयो वज़ारत दाख़िला वारो, उहो इन बुनियाद ते ॾिनो हुयो। त अॼु जो हालतूं चेंज थियूं त हिनखे इन ते आंदो त भई तूं हिन खे फेस कंदे। ऐं शेख रशीद लाइ मशहूरु आहे त जेको आहे एस्टेब्लिशमेंट जे वेझो आहे ऐं हुनजे बयान खे अहमियत ॾिनी वेंदी आहे। हुन ई पहिरें ॾींहुं अख़्तियार पैदा करे जो बयानु आहे त भई तव्हां वञी मुज़ाकरात कयो। हाणे मुज़ाकरात जो त कॾहिं हाणे तसवुरु कोन कयो इमरान ख़ान, त मां इन नैतिकते ते पहुचंदुसि त मूंखे करिणो पवंदो। खुर्शीद साहब, ॻाल्हि ॿोल जारी रखूं था। MQM जो MNA उसामा कादरी साहब असांखे लाइन ते मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम उसामा साहब। अस्सलाम वालेकुम उसामा साहब। उसामा साहब, आवाज़ आ रही है मेरी आपकी? जी आ रही है मुझे। उसामा साहब, ये सूरत-हाल जो सामने हमें नज़र आ रही है, अब क्या समझें हम कि MQM मुकम्मल तौर पर अपोजिशन के साथ है? हेलो जी जी उसामा साहब, हम क्या समझें अब इस सिचुएशन में कि MQM अपना फैसला 100% कर चुकी है कि वो अपोजिशन के साथ है? बहुत शुक्रिया असलम भाई जी। बात यह है कि MQM जो है अभी उसने जो है मुज़ाकरात किए हैं तमाम अपोजिशन की जमातों से जी और इत्तेहादी जमातों से। अभी वो जो है वो किसी ना किसी नतीजे पर ज़रूर पहुंची है, लेकिन मसला यह है कि MQM ने वाज़ेह तौर पर जो अपना मैसेज जो है जो अपोजिशन की जमातों के उनके जिम्मेदारान को अहदेदारों को जो दिए हैं, उसमें जो सिंध के शहरी इलाकों के बुनियादी मसाइल हैं जी, उस हवाले से तमाम चीज़ों को मद्देनज़र रखकर सामने रखा गया है और उनसे यही कहा गया है कि अगर सिंध के शहरी इलाकों के अवाम के मसाइल के हल में कोई मुआवनत और मदद साबित हो सकती है तो उस पर जो है तवज्जो दी जाए। तो मेरे ख्याल उस पर वो राजी भी हो गए। अच्छा, लेकिन जो भी मुआहदे जो भी मामलात हुए हैं उसको कानूनी और आईनी हैसियत, क्योंकि इससे पहले भी इन जमातों के साथ MQM के मुज़ाकरात होते रहे हैं जी। लेकिन ऐसी हमने यही देखा कि लोग जो है उस बाद में अपनी अखलाकी अक़दार को पूरा करने के बजाय वो जो है मामलात में जो है पैसों पच से काम लेते हैं और वो उन एग्रीमेंट को जो आईनी और अखलाकी होते हैं उनको भूल जाते हैं जी। लेकिन इसके साथ साथ एक चीज़ और भी है कि MQM ने जो है अभी यहाँ पर बातचीत तो चल भी रही है, तमाम तर चीज़ें, फाइनल फैसला तो MQM का जिम्मेदारान, कारकुनान और अवाम को एतमाद में लेकर MQM करेगी। अच्छा। और उसी सिलसिले में पेशरफ्त जारी है। अच्छा। तो मैं उम्मीद करता हूँ कि इंशाल्लाह जो भी फैसला होगा जी, जो MQM फाइनल फैसला करेगी वो जो है अपने सिंध के शहरी इलाकों के अवाम के, सिंध के गरीब हारी मजदूर किसान के हक में बिल्कुल, और जो भी होगा वो बेहतर फैसला करने की पोजीशन में आ जाएगी। अच्छा उसामा साहब, जरदारी साहब से आपकी मुलाकात हुई, जो बातें आपने रखी, मुतालबात आपने रखे, थोड़ा सा आप हमें बताएंगे कि किन मुतालबात पर जरदारी साहब ने आपसे एग्री किया?
देखिए, हमारे मुतालबात जो हैं, MQM ने अपने ज़ाती मफाद या अपनी पार्टी मफादात से कतई नज़र और उन्होंने सिर्फ सिंध के शहरी इलाकों के मफादात को मद्देनज़र रखकर बातचीत की, और जिस पर न सिर्फ जरदारी साहब ने बल्कि शहबाज शरीफ साहब ने और मौलाना फजलुर रहमान साहब ने सब ने यही बात कही कि इनके बिल्कुल जायज़ मुतालबात हैं जो सिंध के शहरी इलाकों के अवाम के मफाद के लिए हैं। तो उस पर जो है मेरा ख्याल ये है कि सब लोग इस बात पर तैयार हैं कि ये वो बुनियादी मसाइल हैं जिनके हल के लिए अगर MQM ये मुआहदे में ये तमाम चीज़ें सामने रख रही है तो मेरा ख्याल ये है कि कोई कबाहत नहीं है। लेकिन MQM साथ साथ ये भी चाहती है कि जो भी मुआहदा हो उसकी आईनी कानूनी पासदारी जो है वो होनी चाहिए और उस पर फौरी इम्प्लीमेंट भी शुरू हो जाना चाहिए। मिसाल के तौर पर सिंध के तमाम शहरों के जो बुनियादी मसाइल हैं उसके हल की तरफ तवज्जो दी जानी चाहिए। NFC अवार्ड को PFC अवार्ड से मशरूत करना चाहिए। ये किसी कौम का मसला नहीं है। अगर NFC ये सिंध के तमाम शहरों का, चाहे वो छोटे हों बड़े हों, उसमें वो जो है वो मसाइल है। इसी तरह कोटा सिस्टम का जो 40 और 60% है उस पर अमल दरामद यकीनी होना चाहिए। इस तरह से ये तमाम तर चीज़ें रखी गई हैं और तो मुझे लगता ये है कि अगर आवाम ने तायीद की, MQM के कारकुनान ने तायीद की, तो फिर मैं समझता हूँ कि MQM कोई ना कोई फैसला करने की पोजीशन में होगी। अच्छा, उसामा साहब, शेख रशीद की प्रेस कॉन्फ्रेंस आपने सुनी होगी जो अभी उन्होंने की है। उन्होंने काफ लीग का नाम नहीं लिया, GDA का और इत्तेहादी किसी का भी नाम लिया। उन्होंने कहा कि MQM पर उम्मीद है वो मान उनका रखेंगे, वो हमारे साथ मिल जाएंगे। तो क्या वफाकी हुकूमत समझती है आप में गुंजाइश अभी मौजूद है? देखिए, हम हुकूमत के साथ तो आज भी खड़े हैं ना कि आज जो है वो जो है इक़्तिदार में है या हुकूमत में है, ऐसा ही है ना। तो MQM ने जो है 3.5 साल पौने 4 साल अगर हुकूमत के साथ लगाए हैं और कोई ऐसी नाजायज़ फरमाइश भी नहीं की है, कोई उनसे नाजायज़ अपने मुतालबात भी नहीं मनवाए हैं और ज़ाती मफादात के बजाय बल्कि सिंध के मफादात की बात की है, सिंध के शहरी इलाकों के मसाइल की बात की है। और अगर हमें जो है उसमें जो है वफाकी हुकूमत की तरफ से 18वीं तरमीम के बाद ये कहा गया हो कि ये मामला ज़्यादातर तो सूबों के हैं, तो फिर मुझे बताइए कि MQM के पास ऑप्शन तो खुला है कि वो जो है वो अपनी तमाम पुरानी रवखिशें पुरानी तमाम सियासी माहौल की गर्मी उसको डाइल्यूट करे और सिंध के गरीब हारी मजदूर किसान के मफाद की बात करे। तो मैं समझता हूँ कि जब वो भी हमारे मसाइल, सिंध के शहरों के मसाइल हल करने से वफाक कासिर है, तो फिर ऑप्शन यही बचता है कि आज वो रास्ता देखे कि जिससे लोगों के मसाइल के हल में मदद मिले और मसाइल में कमी वाक़ हो। बिल्कुल। उसामा साहब, आखिरी मैं आपसे पूछूंगा, गवर्नर राज पे आपके क्या कमेंट होंगे और इसके अलावा कि अगर आगे चलकर ये बेतमादी रिथ पर जो तहरीक पेश की गई है उस पे आप अपना वाज़े सामने चीज़ें लाएंगे? देखिए, जमहूरियत को जमहूरी अंदाज से चलना चाहिए, जमहूरियत डिरेल नहीं होनी चाहिए। और ये जो गवर्नर राज की बातें की जा रही है, मैं समझता हूँ कि ये एक ऐसा अमल है कि जो नहीं होना चाहिए। हमें सियासी मसाइल का हल, सियासी मुज़ाकरात, सियासी बातचीत और सियासी तौर पर निकालना भी चाहिए कि हल के लिए हमें जो है सियासी कोशिशें करनी चाहिए। ये मसले का हल नहीं है कि आप किसी सूबे में गवर्नर राज लगाकर जो है उनकी वहाँ की मुंतखब या जो भी हुकूमत हो उसको माजूल कर दें। वो कि उसका कोई ऐसा इक़दाम जो है पीपल्स पार्टी ने ऐसा नहीं किया कि जिसके बारे में कहा जाए कि बहुत ज़्यादा जो है वो सिंध के शहरी इलाकों के मफाद के लिए कोई बेहतर काम किए हों, लेकिन उसके बावजूद गैर आईनी और गैर कानूनी अमल की हम मजम्मत करते हैं और वो जो है हम उसमें कोई ऐसा किरदार अदा नहीं करेंगे कि जमहूरी बिसात लपेटने की बात की जाए। जी, मेहरबानी उसामा साहब, आपने KTN न्यूज़ को वक्त दिया। असद, इस्लामाबाद जी ताज़ी पोजीशन छा पिया तव्हांखे नज़र अचे? मालूम पियो थिए त जेके PTI जा MNA सिंध हाउस में रखिया विया उन्हनि खे बि मुंतकिल कयो वियो आहे। छा इन में केतिरी सदाकत आहे या हिन वक़्तु छा पोजीशन आहे इस्लामाबाद जी? इस्लामाबाद जी सूरत हाल आहे त सिंध हाउस में कुछ माण्हू तरसियल आहिनि, बाक़ी जेके PTI जा जेके MNA हुआ, जेके नाराज़ अॻवान हुआ,
उन्हनि खे मुख़्तलिफ़ हंधनि ते हू पाण मुरादो हलिया विया आहिनि, जिन जा इतला कुझु बनी गाला तरफ़ आहिनि, कुझु लाजिज़ में वापसि हलिया विया आहिनि ऐं उहे पाण मुरादो सिंध हाउस आया हुआ, जिन जो पाण चवण बि आहे ऐं उनखां पोइ हू पाण मुरादो ई सुबुह जो निकिरी विया आहिनि, छाकाणि जो अॼु इहो इतला हिते इस्लामाबाद जे हवाउनि में गर्दिश करे रहियो हो त कंहिं बि क़िस्म जो को का चढ़ाई थी सघे थी या को रेड थी सघे थो। इन जे करे जेके माज़ी जा टे वज़ीर आज़म आहिनि, यूसुफ रज़ा गीलानी समेत इन्हनि समूरनि बयान बि जारी कयो जेकॾहिं सिंध हाउस ते का अहिड़ी चढ़ाई थी त उनजी भरपूर मज़ामत कई वेंदी ऐं इहो गैर आइनी अमल हूंदो। घरू वज़ारत बि इन जो नोटिस वठे ऐं को बि वफ़ाक़ी हुकूमत जो चवणु न वठे, छाकाणि जो इहो ख़दशो हो। इन ख़दशे तहत ई जेके हुते PTI जा MNAs तरसियल हुआ, उन्हनि खे कंहिं हंधि या त मुंतक़िल कयो वियो या हू पाण मुरादो हलिया विया। हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे त को हिकिड़ो जथो जेको आयो आहे जंहिंमें लॻभॻि को 50-70 कारकुन आहिनि PTI जा, उन्हनि जे हथनि में गौर आहे, जेके लोटा थींदा आहिनि, उहे मोटरसाइकिलनि जे पुठियां ॿधी 200-250 जी तादाद में ऐं हथनि में खणी उहे अची सिंध हाउस जे ॿाहिरां जेको गवर्नर हाउस वारो गेट आहे उन ताईं पहुची विया ऐं उते अची उन्हनि लोटनि खे भॻो बि आहे ऐं शदीद क़िस्म जी नारेबाज़ी बि कई आहे, धरणो भरियो आहे ऐं PTI जा जेके नाराज़ अॻवान हुआ, पार्लियामेंट्री जा जेके मेंबर हुआ, उन्हनि ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी बि कई आहे। इन मौक़े ते इस्लामाबाद पुलिस सां हुननि जूं चकिरियूं थी, छाकाणि जो जीअं ई तव्हां सिंध हाउस जो जेको गेट आहे जेको उन तरफ़ रोड सां वेंदव त पहिरीं इस्लामाबाद पुलिस सां तव्हांखे साम्हूं अचिणो पवंदो। त इस्लामाबाद पुलिस जा वॾे तादाद में एहलकार उते पहुची विया, उते हिकिड़ो SSP मौजूदु हो, उन सां बि उन्हनि जी मुंहमारी थी ऐं जीअं ई इहो जेको गोड़ थियो आहे त उन में फौरी तौर ते सिंध हाउस में बि जेके सिंध पुलिस जा जेके सिक्योरिटी ते मामूर एहलकार हुआ या अमलदार हुआ, उहे बि फौरी तौर ते ॿाहिरि निकिरी आया, जंहिंजे करे हिकिड़ी कशमकश वारी सूरत हाल पैदा थी वई, जेका थोरी देरि अॻु ताईं बि जारी हुई ऐं कारकुन धरणो हणी वेही रहिया हुआ। ॾिसो हाणे इन्हनि कारकुननि खे लठियुनि सां कौरनि सां जेको छॾियो वियो आहे या रेड ज़ोन ताईं आहे, इहो जेको इलाइक़ो आहे सॼो, इहे जेके ऑफिसिस आहिनि सिंध हाउस, बलोचिस्तान हाउस, मिनिस्टर इनक्लेव, इहे समूरा रेड ज़ोन में आहिनि। इहे कारकुन रेड ज़ोन में हिन वक़्तु ई अची विया, त हिकिड़ो ख़तरो मौजूदु आहे। इन जे करे सिंध हाउस मां जेके PTI जा अॻवान हुआ, कुझु उन्हनि में औरत अॻवानूं बि हुयूं, उहे बि पंहिंजे कंहिं महफ़ूज़ हंध ते मुंतक़िल थी विया आहिनि। बाक़ी कुझु जेके लाजिज़ में आराम सां वेठा आहिनि, उन्हनि पंहिंजी वीडियो बयान बि जारी कया आहिनि। थोरी देरि अॻु में बि त असीं हिते आज़ादु आहियूं ऐं हुकूमत जे ख़िलाफ़ु वोट कंदासीं। ऐं मां असरफ तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेके असांखे इतला आहिनि त लॻभॻि 70 जेके माण्हू आहिनि, 20-30 खां हाणे ॻाल्हि चढ़ी वई आहे, 70 माण्हू जेके आहिनि उहे टुटी वेंदा PTI खां जीअं ई बेतमादी वारी रथ वारो मामिलो ईंदो। त हाणे इहो मामिलो वरी सॼो सुप्रीम कोर्ट में बि चैलेंज थी वियो आहे। सुप्रीम कोर्ट बिल्कुलु असद पाण ॻाल्हि ॿोल जारी रखूं था। काई साहब, असद जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी त जे 30 खां मामिलो घणो अॻिते वधी वियो आहे, 70 ते हले वियो आहे। पाण थोरो माज़ी में वञूं, 1999 वारी बेतमादी रथ ते वञूं जेकी बेनज़ीर साहिबा जे ख़िलाफ़ थी, उन में बेनज़ीर साहिबा लाइ उन वक़्त जी जेकी ॻाल्हि ॿोली त बेनज़ीर साहिबा वाज़े कयो त हिकु बि माण्हू, आम माण्हू पार्लियामेंट जे चोतरफ़ नज़र न अचणु घुरिजे, फ़क़ति MNAs उते ईंदा। हिन वक़्तु ऐं हुन वक़्तु वारी पोज़ीशन में उन वक़्तु हिकु ॻाल्हि इहा बि थी त बेनज़ीर साहिबा खे चयो वियो त तव्हांजे ख़िलाफ़ु आलमी साज़िशूं आहिनि। हुन चयो आलमी साज़िशूं न आहिनि, मुंहिंजे ख़िलाफ़ु लोकल साज़िशूं आहिनि। छा था सम्झो उन दौर वारी बेतमादी रिथ ऐं हिन वक़्तु वारी बेतमादी रिथ? ॿिन्ही जो को बि मवाज़नो न आहे, ॿिन्ही जो को बि जेको आहे सो आइडेंटिकल किथे बि कोन्हे। उहा हिकिड़ी पंहिंजे ज़माने मक़ाम में हुई, हुनजा पंहिंजा हिकिड़ा जेके आहिनि पर्सपेक्टिव्स हुआ। नंबर 1 त बेनज़ीर जे ख़िलाफ़ु जेको आहे सो साज़िश, हिकिड़ो मिडनाइट जेकॉल लाइ छा हिकिड़ो ऑपरेशन हो, हुन में हिकिड़ा 2-3 मेजर हुआ, नाला बि अची विया, हुन वरी बयान बि ॾिना। उन खां पोइ जेके आहे उन वक़्त में हिकिड़ो ब्रिगेडियर इम्तियाज़ बि हूंदो, हमीद गुल बि हूंदो, ऐं पोइ वरी जेको आहे सो हिकिड़ो मौलाना फज़लुर रहमान साहिब बि चवंदो त जेका माई जेका आहे सा वज़ीर आज़म थी कान थी सघे पई। उहा जेका आहे 1988 जे ताज़ो एयर क्रैश C-130 ख़तरनाक जनरल ज़ालक जो हिकिड़ो पूरो हो। हुन खां पोइ तबाही खां पोइ हिकिड़ी बेनज़ीर भुट्टो डेमोक्रेटिक फोर्स थी आई, एशिया जे दुनिया जे वक़्तु हिकिड़ी फर्स्ट प्राइम मिनिस्टर, वुमेन प्राइम मिनिस्टर हुई। उनमें जेको आहे सो हुनजे ख़िलाफ़ु जेको रहिजी वियो सो उहो कोन। हिन वक़्तु त ख़ान साहिब जे ख़िलाफ़ु जेको आहे, जेके ख़ान साहिब सां गॾु बीठा हुआ उन जूं बेसाखियूं निकिरण था काता किरी पियो आहे। टिल नवंबर 2021 ही वॉज़ फ्लाइंग, माना हिकिड़ो वॾो माना जेको आहे हवाई जहाज़ लॻो पियो ख़ान साहिब। हाणे जो हवाई जहाज़ मां ख़बर पए थो जेको आहे सो साहिब जेको आहे सो जेको शटल कॉक खुले ई कोन थो पियो, सही तरह लैंडिंग करे सघियो।
त थिंग इज़ दैट ख़ान साहब खे जिन पतनि ते नाज़ हो उहे पता छॾे वियुसि ऐं इहो ई कुझु चयो नवाज़ शरीफ़ सो नवाज़ शरीफ़ बि हिकिड़ी जेका त बेनज़ीर ख़िलाफ़ जंहिं तरीक़े सां आयो हो उनजे पोयां बि इहे साॻी इस्टेब्लिशमेंट हे वग़ैरह हुई नवाज़ शरीफ़ साहिब जो दिमाग़ु ख़राबु थी पियो तमामु घणो उन खां पोइ क्लैशिस थिया प्रेसिडेंट पाकिस्तान जा ऐं हुन जा त उन में नवाज़ शरीफ़ खे हुननि जेको आहे जेके नवाज़ शरीफ़ सां बीठा त हाणे जेको ज़रदारी साहिबु आहे उहो बीठो कोन्हे को हाणे जेको आहे नवाज़ शरीफ़ कोन था को बीठो कोन्हे को थिंग इज़ दैट जेको हिन सां गॾु बीठा उहे न्यूट्रल थी विया सम्झो पिया न जेके हाणे उहे न्यूट्रल थी विया आहिनि या मुमकिन आहे एस्टेब्लिश छाकाणि जेतिरो जेतिरो बेसअप करण जी कोशिशि कंदो ख़ान ओतिरो ओतिरो जेके बि धुरियूं हुन सां गॾु बीठियूं हुयूं यानी का एस्टेब्लिशमेंट जेके चइजे वॾे माना फ्रेज़ में उहा ऐं जेका अपोज़िशन आहे उहो अॼु मौलाना फज़लुर जो बयानु बि आयो अथव त मां मिली आयो आहियां चीफ ऑफ आर्मी स्टाफ खुलो खुलो हुन बयानु आहे मिली आयो आहियां ऐं उहो जेको आहे पाकिस्तानी पॉलिटिक्स में एस्टेब्लिशमेंट वञे काॾे कान थी पई ठीकु आहे उहो खुलो उन खां तरदीद कान आई आहे ISP रखो का बि तरदीद कान्हे थो अहिड़ा बयान खां पोइ वरी माण्हू इंतज़ारु कंदा आहिनि त ख़बर पए त का तरदीद अचे थी का तरदीद बि कान आई आहे तंहिंजे करे शयूं स्मूथ आहिनि OIC जो जेको फॉरेन मिनिस्टर जो इजलास वग़ैरह आहे उहो कंदा हुन खां ॿिए ॾींहुं सुबुह कमु शुरू कंदा बाक़ी इहो कम अज़ कम 10 लख माण्हू अचनि था पिया 10 लख माण्हू वञनि था पिया जेसि ताईं ऐं आर्टिकल 63 जो ही हिसाबु किताबु हीअं आहे या असीं रेफरेंस पिया कयूं ऐं जेसि ताईं हुन में को बि डायरेक्टली एग्जीक्यूट कबो आहे न कंहिं उहो न कयो वञे त बयान ठीकु आहे मौलाना फज़लुर रहमान साहिब बि चयो आहे त आऊं माना हेॾो ज़बरदस्त पेशावर मां जलसो वठी पियो अचां हेॾा मरियम नवाज़ क्राउड पुलर आहे तमामु वॾी क्राउड पुलर आहे उहा बि चए थी लाहौर खां जलसो कयो पियो अचां तंहिंजे करे ख़ान साहिब वटि हींअर सवाइ माना कैसे तब्दील भी थी सके ईअं अंदाज़ो लगे ईअं थी सघे थो तव्हां जीअं क्रिकेट में खप कबी आहे न ॻाल्हि त जीअं छपाल और छका छपाल ऐं छका को हाणे हुजे ॻाल्हि में ईअं थी सघे थो त शायदि छपाल ऐं 8 छका हुजनि ॿ नोबाल थी पवनि या कॾहिं 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 इहो बि हूंदो आहे त माण्हू दुआऊं घुरंदो आहे भला मींहुं वसी पए मींहुं त जेको आहे त पोइ जेको आहे एम्पायर वारी ॻाल्हि आहे पोइ ॿियो हिसाबु किताबु छा आहे ख़ान साहिब खे माना तव्हां क्रिकेट फ्रेज़ोलॉजी में हलिया वञो त पोइ ख़ान साहिब खे जेको आहे सो 8 छका खपनि 6 बाल 2 नो बाल थी सघनि था अच्छा भई 2 नो बाल थी सघनि था न 2 बाल में तंहिंजे करे ही इज़ इनटू हिकिड़े अहिड़े एनवायरमेंट में ख़ान साहिब फासी वियो आहे जंहिंमें मुंहिंजे ख़्याल में त पंहिंजो पाण खे फासाईं ऐं पाकिस्तान जो इंतिहाई निरालो वज़ीर आज़म आहे इंतिहाई अजीब वज़ीर आज़म आहे इंतिहाई अजीब क़िस्म जी ख़बरूं कयूं अथई अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं माना गंदियूं गंदियूं गारियूं थो ॾिए स्टेज ते बि केतिरो हिन माण्हू कल्ह तव्हां ॾिठो हुनजो जेको शहबाज़ गुल आहे जंहिं तरीक़े सां रमेश कुमार सां ॻाल्हायो ही तव्हांजो लेवल आहे हीअ असांखे तव्हां कहिड़े अज़ाब में फासाए छॾियो हीअ असां कोन आंदा आहिनि हीअ अवाम कोन आंदा आहिनि हिननि खे जिन आंदो उहे हिन मां फासी विया न सॼी क़ौम फासी वई ऐं हिकिड़ा अजीब क़िस्म जा हिकिड़ा जेके माण्हू तव्हां साइको फंड्स विझी हिकिड़ी मख़सूस पार्टियुनि में पंप था कयो पोइ वरी हिकिड़ी जेके आहिनि हिकिड़ा जेको खुरम शेर ज़माम अथनि को PTI जो हुन जा तव्हां बयान ॿुधायो केतिरा जेके आहिनि हुनजा जेके आहिनि चुभंदड़ बयान हीअ जेको तव्हां इंडिजिनस माण्हुनि सां जेको आहे तव्हां जेको आहे हुनजे नज़रियनि खे हुनजी लैंग्वेजिस सां हुन सां नफ़रत करणु हुन खां पोइ हिकिड़ी मख़सूस टीम जनरल जारोक सां बि गॾु साॻी आहे त जेको आहे सो इमरान ख़ान सां बि गॾु साॻी आहे विच में नवाज़ शरीफ़ सां बि गॾु साॻी हुई पर नवाज़ शरीफ़ हाणे डेमोक्रेटिक फोर्स थी वियो आहे उहो इन शयुनि खां आरी थियो अचो त पाकिस्तान जे इंडिजिनस माण्हुनि सां पाकिस्तान जे डेमोक्रेटिक फोर्सिस सां गॾिजी इस्टेब्लिशमेंट बीहे त जीअं पाकिस्तान अॻिते निकिरी सघे बिल्कुलु खुर्शीद साहिबु हिकिड़ो जेको ॿियो पासो आहे हास ट्रेडिंग जूं ॻाल्हियूं बि जेके थींदियूं माज़ीअ में बि थींदियूं रहियूं सादिक संजराणी साहिबु खटी आयो उन टाइम बि चयो वियो त बाबा ज़मीर जो माण्हुनि वोट ॾिनो आहे कॾहिं छांगा मांगा जी ॻाल्हि थींदी आहे कॾहिं पेट्रियाट जी कॾहिं IGI जी त हिकिड़ो पासो इहो बि त ज़रूरु आहे जेको जंहिं ते ॻाल्हाए सघिजे थो ॾिसो हिमत ताईं जेको प्रूफ किथे न मिलियो आहे इहो थींदो आहे न प्रूफ मिली वञे ॻाल्हियूं थी वियूं न मीडिया ते ॻाल्हि अची वियूं इहे ॻाल्हियूं थियूं आहिनि पंहिंजी जाइ ते पर हिते मूंखे 100 इख़्तिलाफ़ लॻनि था पैसो या परमानेंट पंहिंजी जॻह ते हिते ओपन इख़्तिलाफ़ नज़र अचनि पिया न ॾिसो जेके जीअं राजा रियाज़ जी तव्हां ॻाल्हि कई त राजा रियाज़ जो हाणे 6 महीना पहिरियों जो मुखालिफ़ हो पहिरियों सां करे चुको आहे वरी मञाया हिनखे वठी विया वरी वापसि मोटी आयो अहिड़े मां जेके बि आहिनि हिते ॾिसो हिननि में जेके मिनिस्ट्रियूं जेके तक़सीम कयूं उहे बि या त कंहिंजे चवण ते या जॾहिं माण्हू फसाए न उन्हनि जे फरमाइश ते या उनजी ख़्वाहिश ते त जेके ॿिया हिननि सां जेके गॾु हुआ जेके उन्हनि जा बि जेके ज़ाहिर जॾहिं अचनि था हर कंहिं मफ़ाद थियनि था न हिननि उन्हनि कॾहिं लिफ्ट ई कान कराई लबो लहजो हुननि अहिड़ो रखियो जो चंद माण्हू जेके इंडिया हुआ उन करे सभु ॻाल्हियूं हाणे खटक जेको आहे इन खां वधीक केरु क्लोज़ थी सघे थो इन सां इमरान ख़ान सां उनजा बि इख़्तिलाफ़ थिया त हाणे इन करे शयूं जेके आहिनि इहे शयूं जेके आहिनि इन जा नतीजा हाणे साम्हूं अचनि पिया जेके लबो लहजो जेको तव्हां हाणे ॻाल्हि कई हिनजी
त अॼु जेको रमेश कुमार खे जेके जुमिला हुन चया आहिनि ही ओपन प्रेस ते हिकिड़ी यानी ओपन मीडिया ते हुनखे घटि वधि ॻाल्हायो अथई इहे रवैया हूंदा हीअ त इहे हिन ओपन रवैया जेके मीडिया ते पर जेके अंदरि मीटिंग में थियनि था या जेके इन हुकुम जे दौरान मामला थियनि था फ़ैसिला थियनि उन में किथे माण्हू वेठा आहिनि तंहिंजे करे मां सम्झां थो इमरान ख़ान या जेके लबो लहजो या पॉलिसियूं उन नतीजा भुगते थो उहे साम्हूं आया आहिनि हुनजे उन ते अमल थींदो ऐं उहा नज़र अचे बाक़ी जेका रुश्वत या परमिट जूं ॻाल्हियूं थियनि थियूं उहे पंहिंजी जाइ ते ज़ाहिर इल्ज़ाम लॻनि था कंहिं मथां उहे थियनि थियूं पर मेन मां सम्झां थो इख़्तिलाफ़ आहिनि जेका हाणे ॻाल्हि कई तव्हांजे नुमाइंदे त भई 70 जे लॻभॻि माण्हू आहिनि त पोइ त गेम ई ख़तमु थी वई न पोइ त किथे 70 खे केरु पेमेंट कंदो ऐं जेका लखनि में पेमेंट किरोड़े में हले थी केरु कंदो ॻाल्हि इहा आहे त माना हिन में इख़्तिलाफ़ात आहिनि ऐं मां सम्झां थो जेके पॉलिसियूं जूं रहियूं आहिनि इमरान ख़ान साहिब जूं या तहरीक इंसाफ़ जूं या जेके उनजा लबो लहजा आहिनि उनजे करे जो नतीजो साम्हूं अचे पियो काई साहब तव्हां कुझु चवणु पिया चाहियो मिसाल जहांगीर तरीन बि अचे पियो चवनि था इतला मुलाक़ात बंदि करे छॾी आहे जेका बि कचहरी बचेरी करण मोटो ख़तमु थियो जहांगीर अचे पियो जेका MQM खे हिननि ख्वार कयो आहे न हिन MQM सां हितां जे लोकल माण्हुनि सां गॾु बीहणो आहे न MQM खे भई शहरी सिंध ऐं देही सिंध पर आहे त सिंध न ठीकु आहे न शहरी सिंध जेका आहे उनजा जेके राइट्स जेके आहिनि या जेका असांजी पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे उनखे हिकिड़ो रियलाइज़ेशन थियणु घुरिजे ॿियो हीउ ख़ासि इस्तेमालु थो कयो वञे न MQM खे अचो सिंध गवर्नमेंट में अचो सिंध गवर्नमेंट में फॉर्म कयो पाण खे ऐं वाक़ई बि जेका असांजी जेका बिल्कुलु बिल्कुलु कनि हुनखे बि पर जेको उहो ॾिसो हिकिड़ो फ्रेज़ पंहिंजी पर्सपेक्टिव में उहा माना ई कोन थो रखे पोइ हाणे जी कराची जेका आहे त जीअं 1980 वारी कराची या 2000 हाणे उहा कराची आहे बि कान का ठीकु आहे न पर द थिंग इज़ दैट हुनजो जेको ख़ासि चवण जो मक़सदु इहो आहे त असांजा जेके सिंधी उर्दू स्पीकिंग जेके दोस्त आहिनि उर्दू स्पीकिंग सिंधी ठीकु आहे न भले हुनखे मुआज़र चओ भले पाण खे मुआज़र चवनि आई विल ऑनर दैट ठीकु आहे अचो त पाण में हिननि खे गॾिजी पियो हिते सिंध जे अंदरि हिकिड़ी मज़बूत कयूं ऐं हीउ जेको हिकिड़ो ख़ासि पिकेट हितां खणंदासीं MQM हुतां खणंदासीं तहरीक लबे हिकु फलाणी खणंदासीं हुतां पोइ हिकिड़ो गम ठाहे हिकिड़ो एंटाए जेको आहे डेमोक्रेसी एंटाए माण्हुनि जो जेको आहे तव्हां हिकिड़ो गठजोड़ छॾाए पाण वेही रहंदो इहो जनरल डायलॉग वारो जेको तरीक़ेकार आहे उहो बंदि कयो तव्हां ॿुधो जेका तशरीह कई आहे इस्लामोफोबिया वारी इमरान ख़ान साहब हीअ सभु पुटिन थी बीह रहियो असांजो पुटिन न कहिड़ो हो जेको असांजो ट्रम्प हीअ त ट्रम्प थी बीह रहियो आहे सुभाणे साहिब खे त पाण ॿी ॻाल्हि इहा त स्ट्रेटेजी जेका ठाहिनि पिया जेको सिंध हाउस में जेको वठी आया सिंध हाउस मां कढी विया कल्ह हिकिड़ो जेको सिंध हाउस में हुननि जेको ॾेखारियो आहे हुनजो फ्लिकर उन्हनि हुनजी जेका ब्रिक हुई हुनजी जेका मज़बूत वॉल हुई जेका 100-150 बाक़ी जेका 130 आहे उन में जेको आहे जेको आहे क्रैक्स विझी छॾिया हाणे जेको आहे तव्हां दोस्त सां जेको दोस्त आहे तव्हांजो साफ़ी इस्लामाबाद हुते त हिन ॻाल्हि 100 ताईं पहुची वई आहे ऐं तव्हां हिन ॻाल्हि इन खां वधी हीअ पार्टी जेका 3 महीने जी पार्टी आहे काई साहब वरी स्पीकर चए थो तव्हां मुल्तवी इजलास करे छॾिया केसीं ताईं करे स्पीकर बि निरालो स्पीकर आहे पाकिस्तान जी तारीख़ जो साउथ एशिया जी तारीख़ जो डेमोक्रेटिक हिस्ट्री जी तारीख़ जो हिकिड़ो निरालो स्पीकर आहे अहिड़ो स्पीकर तव्हां किथे कोन हीअ स्पीकर जी जेका तव्हां मिंता आई जेको आहे हिकिड़ा जेके हुनजा इस्तकाक आहे हुनजी भञ कड़ी हू बिल्कुलु हुनजे खीसे में पियो आहे उहो अॻिते हली पाण तारीख़ लिखनि जेकर स्पीकर खे छॾियोसि तव्हां स्पीकर छा बि करे सघे थो पंचायत ठीकु आहे न स्पीकर होप त वेठो चेयरमैन सेनेट जेको सेनेट जी इलेक्शन कराई मुज़फ़र अली शाह साहब मुज़फ़र अली शाह साहब इंतिहाई मूंखे एतिराम आहे मुज़फ़र अली शाह साहब लाइ पर मुज़फ़र अली साहब खे इहो कमु कंहिं करायो मुज़फ़र अली साहब खां पुछो त सही कंहिं करायो त उहो ईअं करे जेके 6-5-7 जो करे हीअं करे स्पीकर हीअ बि जेको आहे मुज़फ़र अली शाह साहब जो हिकिड़ो जेको आहे त कार्बन कापी आहे हाणे इन में ॾिसो त असां ज़रदारी साहिब तव्हां हुनखे 50 जेको आहे बुरी भलियूं चओ जेको कुझु चओ ज़रदारी साहिब खे चओ पर हीअ जेका पॉलिटिक्स जेका असांजी जेका डेमोक्रेसी खे रेस्टोर करणु पियो वञे ऐं जेको शहबाज़ शरीफ़ कोन वणंदो हो PML एनवार खे कोन वणंदो हो शहबाज़ शरीफ़ मतिलबु नवाज़ खे कोन वणंदो आहे नवाज़ शरीफ़ जा ॾेखारींदा इख़्तिलाफ़ हूंदा वग़ैरह हूंदा पर जेका ॿिन्ही डिलीवरी कई जेका शहबाज़ जेका आसूदारी जी पॉलिसी हुई डे 1 ते जेको आहे शहबाज़ शरीफ़ अॻिते कयो तव्हां थोरा जज़्बाती माण्हू आहियो तव्हां हेॾो कमु ठहंदो कोन उहो शहबाज़ शरीफ़ वेही ज़रदारी साहिब वेही कॉन्स्टेंटली एंगेज करे अंदरि जेको आहे हिकिड़ी कई ऐं अॼु तव्हांखे चवां जेका सूरत हाल पाकिस्तान में हिन वक़्तु थिए पई उहा इंटरनेशनल जेका तब्दीली पई अचे ख़तरनाक इंटरनेशनल तब्दीली अची वई आहे उनमें जेको आहे त पुटिन साहिब इकोनॉमिक सेशन रशिया खे हाराए छॾियो कल्ह त चाइना गॾु कल्ह त चाइना बि कोन बीठो हुन सां गॾु रशिया सां कल्ह इंडिया बि गॾु कोन बीठो यूनाइटेड नेशन जे जेको बीठासीं करूं हीउ हिकिड़ो आइसोलेट थियो उन में तव्हीं विया आहियो जहाज़ खणी सिधो वञे पियो यूक्रेन त असां वारो जेको मलंग साहिब बैट खणी जेको वियो आहे शायदि अफ्रीका वारे 4 छक्का हण उहो ख़बर पए बाल विकेट थी थी विची विकेट वरिती टॉक टू योर प्रेज़िडेंट हाणे ॻाल्हि इहा आहे त ही इंटरनेशनल सिचुएशन
पाकिस्तान जे जेके पॉलिटिकल फोर्सिस आहिनि स्टेक होल्डर सभु गॾिजी वेही हिन पाकिस्तान खे हिन वॾे बहिराण मां कढूं असां जेको इमरान ख़ान आंदो उहो असांखे अञा 10 साल वधीक तबाही जी तरफ़ वठी बिल्कुलु असद इस्लामाबाद में हाणे जॾहिं रिथ तरफ़ वेंदो OIC कॉन्फ्रेंस खां पोइ इजलास सॾायो थो वञे हिन वक़्तु सिक्योरिटीअ जी केतिरो बंदोबस्तु कयो वियो आहे इस्लामाबाद जी सिक्योरिटीअ जी छा सूरत हाल आहे जी बिल्कुलु असलम हिन वक़्तु इस्लामाबाद जी सिक्योरिटी इंतिहाई सख़्तु कई वई आहे छाकाणि जो 23 मार्च जी परेड बि इन सां गॾोगॾु हली रही आहे इस्लामाबाद जा रोड रस्ता गुज़िरियल 3 ॾींहंनि खां सुबुह जो 6 वॻे खां बंदि कया वेंदा आहिनि पिंडी ऐं इस्लामाबाद तरफ़ कंहिंखे बि अचणु न ॾिनो वेंदो आहे ऐं 11 वॻे ताईं सभई माण्हू पंहिंजे घरनि ताईं मौसूर हूंदा आहिनि या रोज़ाने जी बुनियाद ते थींदी आहे ऐं हाणे 21 तारीख़ खां इहे समूरी जेके रोड आहिनि उहे बंदि कया विया आहिनि इस्लामाबाद में आम मोकल कई वई आहे अॼु स्कूलनि मुतालिक़ नोटिफिकेशन जारी थियो आहे उहे बि ख़मीस ताईं बंदि कया विया आहिनि ऐं OIC जी कॉन्फ्रेंस जे करे बिल्कुलु जेके समूरा रोड रस्ता आहिनि ऐं जेके मेन होटल आहिनि उहे बि ख़ाली कराया विया आहिनि समूरी सिक्योरिटी जो जेको नोटिफिकेशन जारी करे रेंजर्स ऐं FC जे हवाले कया विया आहिनि रेड ज़ोन वारा इलाइक़ा इन जे करे OIC जी कॉन्फ्रेंस खां पोइ बि जेको हिकिड़ो जेको जलसनि जो ऐलान थियो आहे हाणे इन जे लाइ चवनि था त इहो 4 तारीख़ ताईं इहा सिक्योरिटी जेका आहे उहा इस्लामाबाद जे रेड ज़ोन ते क़ाइमु रहंदी ऐं जंहिंजो बाज़ाब्ता तौर ते घरू वज़ारत ऐं डिस्ट्रिक्ट इंतज़ामिया नोटिफिकेशन कढी छॾियो आहे सिक्योरिटी जे वाइज़ ख़ासि तौर ते हीअ जेका सिक्योरिटी आहे न OIC जे करे ॾिनी वई आहे ऐं जेका परेड हले थी उन परेड जे करे उन खां पोइ हीअ वरी जेके ॿिया ऐलान आहिनि पोइ हिनखे ईअं सॼो करे ॻंढाए करे हिकिड़ो गॾियल तौर ते अरबा ताईं जेका ईंदड़ अरबा आहे उन ताईं इहा जेको सिक्योरिटी खे सख़्तु कयो वियो आहे ऐं उन खां पोइ 3 खां 4 तारीख़ ताईं हिनखे एक्सटेंड बि करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे बिल्कुलु असद ख़ुर्शी साहब 10 ॾींहं चवनि था इंतिहाई अहम आहिनि तव्हांखे बि लॻनि पिया बिल्कुलु सही नज़र अचे पई शइ त इंतिहाई अहम आहिनि ऐं जेके जेके ऐलानात थिया आहिनि मिसाल तौर ते भई लखे माण्हू जमा करण जा ऐलान थिया आहिनि उन खां पोइ तव्हां ॾिसो था त छा पोज़ीशन आहे जेका अराकीन असेंबली जी तइदादु वधंदो वञे पियो ऐं इतिहादियुनि जा पंहिंजा सॼा मामला इहो मां सम्झां थो त रियासत लाइ ॾाढी ख़तरनाक शइ आहे इन शइ खे जमहूरी अंदाज़ सां डील करणु खपे ताकी इन 10 ॾींहंनि में ख़ुशि असुल बि था भली तव्हां ईमान अंदरि तब्दीली खणी अचो ॻाल्हि तब्दीली तमामु सां अणतर आहे हाणे ऐं इहा वाज़ह थी वई आहे त इमरान ख़ान खे पोइ साल खां वठी झटका आया आहिनि पे इन क़िस्म जा पर पंहिंजो पाण खे बचाईंदो रहियो आहे कंहिं न कंहिं तरीक़े सां पर हाणे हिन वक़्तु जेको आहे सो हुनजे हथ मां गेम निकिरी चुकी आहे ऐं सही थी नज़र अचे पई हाणे जेके ज़बरदस्ती तव्हां कंदव कंहिं बहाने सां जीअं तव्हां ॻाल्हि कयो बार बार बारिश थी वई छॾियो भला हाणे कैंसिल था कयूं इहे शयुनि जी गुंजाइश ई कान्हे हाणे इहे कंदा ऐं वधीक नुक़सानु थींदो छो त हिन पोज़ीशन में तव्हां ॾिसो महांगाई किथे पहुती आहे अमन अमान जी सूरत हाल किथे पहुती आहे इहे तमामु मामला जेके ख़तरनाक अॻिते निकिरी विया आहिनि हाणे जेकॾहिं तव्हां हिन वधीक गुंजाइश कई त मां सम्झां थो इहो मुल्क खे वॾो नुक़सानु पहुचंदो ऐं तंहिं करे इहे 10 ॾींहं खे त इंगेज वधीक वधायो आहे पर मां सम्झां इन मामले खे फौरी तौर ते ख़तमु थियणु खपे इजलास काल थियणु खपे ऐं जमहूरी तरीक़े सां जमहूरियत खे ईअं न सम्झो तव्हां ख़ाली इक़्तिदार में अचो था जमहूरियत उनजे लाइ बाक़ी ॿियो तव्हां जेके ॿिया मामला तव्हां उनखे तव्हां निगलेक्ट कंदव तंहिं करे इहो मामिलो फौरी तौर ते मां सम्झां थो इन में हल थियणु खपे काई साहब हिन खे आइनी तौर ते कीअं था ॾिसो असेंबलीअ जे अंदरि उन पार्टीअ जा माण्हू टोड़जनि त आइन हिन खे छा थो चवे आइन हुनखे इहो थो चए पियो न हुनखे जेको आहे सो भई 2 शयूं वञो तव्हां हिन में अमेरिका वारे असेंबलीअ में या बरतानिया या यूरोप जे अंदरि उते वोट जेके आहिनि से हिन पार्टी जा बि हुनखे ॾींदा हुन पार्टी खे ॾींदा हे जेको आहे सो हिनखे जेको आहे सो अहिड़ी का बुरी ॻाल्हि कान सम्झंदा पर हिते जेको आहे सो इहो इन करे थियो त हीअ जेके माण्हू डिफेक्ट था थी पवनि हिकिड़ी वॾी पावर पॉइंट इस्तेमालु थी करे उनजो हिकिड़ो प्रोसीजर 63 भई हलणो छा आहे भई जॾहिं तव्हां जेको हासिल जो हाराए वियो त पीपल्स पार्टी जा 5 MNA 6 MNA खे PML जा निकिरी विया न पंहिंजा सॼी ज़िंदगी जेका तव्हांजी पार्टी ठही आहे उहा पार्टी ठही कीअं पूरी हिकिड़ी माना अधु पार्टी जेका आहे उहा हिकिड़ा ख़ासि ख़बर अथई तव्हां साईं वारनि जो फ़ोन थी अचे तव्हां इहो ॿुधो लफ़्ज़ असांखे फ़ोन थी अचे हीअ अधु हिन पार्टी में उहे माण्हू जेके फ़ोन ते हलंदा हलो हिनखे वोट ॾियणो आहे मिसाल तौरु अधु उहा फ़ोन थी वई आहे बंदि हाणे उहे माण्हू परेशान था फ़ोन जो बंदि मतिलबु छा आहे फ़ोन जो बंदि मतिलबु इहो आहे त इस्टेब्लिशमेंट न्यूट्रल थी वई आहे हाणे ॿी हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि ॿुधाए इंतिहाई अहम ॻाल्हि ॿुधाए हिकिड़ो माजिद ख़ान सोटुसि मुंहिंजे ॻाल्हि में इमरान ख़ान जो उहो माना क्रिकेट में हुनखे जेको आहे सो बॉल ईंदो हो बॉल लॻंदो महसूसु कंदो हो अञा एम्पायर आङुर मथे कोन खणंदो माजिद ख़ान निकिरी वेंदो
नहीं माजिद खान थींदा रहिया वो मोहसिन खान लाइ मोहसिन तो हू उनखे स्पोर्ट्समैन स्पिरिट में पाकिस्तान जी तारीख़ जो तमामु वॾो माण्हू अथव माजिद खान जेको एम्पायर जी अंगुलीअ खां अॻु में जेको आहे ख़बर पवंदी जेको LBW हले वेठो हीउ पाकिस्तान जी तारीख़ जो वाहिद माण्हू अथव जेको बॉल टेम्परिंग ते हलियो आहे बिल्कुलु हीउ अॼु सॼो हिकिड़ो बॉल टेम्परिंग माइंड सेट आहे हिन जो ॿियो हिकिड़ो तमामु जेको आहे सो नर्गिसियत परस्त माण्हू आहे जेको हुते जेका तक़रीर कई हुई जेका 96 वर्ल्ड कप असांखे त वर्ल्ड कप माराए छॾियो मुंहिंजे ॻाल्हि आउं सम्झां थो त जेको आहे सो अहिड़ो सोनी बन जेको जेको कन छॾे वारी ॻाल्हि आहे त असांखे त ॻिची में पइजी वियो ठीकु आहे ॿुधो तंहिंजे करे जेको आहे सो हाणे साहिबु जेको आहे सो सफ़ा लाहे पाए माना जेको चिराए पियो ग़लति करे पियो तंहिंजे करे जेको साईं थो चए 10 ॾींहं काफ़ी आहिनि मुंहिंजे काल में साईं वियो हलियो हाणे उहो धिकारी ॿार उहो कढणो आहे ठीकु आहे काई साहब वरी महिरबानी जय साहब तव्हांजी ख़ुर्शीद साहब तव्हांजी महिरबानी असद तव्हांजी महिरबानी सभिनी तव्हां इंतिहाई अहम मौज़ूअ ते ॻाल्हि ॿोल कई KTN न्यूज़ खे वक़्तु ॾिनो नाज़रीन इंतिहाई अहम मामिलो आहे अहम मामला जुड़ंदा वञनि पिया वेझा ॾींहं रिथ जा बि अचनि पिया काउंटिंग बि ज़रूरु वोटिंग बि थींदी ऐं सभु शयूं साम्हूं वाज़े थी वेंदियूं पर तज़िये निगारनि जो सभिनी जी जेकी ॻाल्हि आहे साम्हूं अचे पई त जेके ॾींहं आहिनि हुकूमत जा उहे इंतिहाई सीरियस थींदा पिया वञनि इतिहादी बि वाज़े थींदा पिया वञनि हुकूमत खां पासो वठी चुका आहिनि ऐं इन खां अलावा बि PTI जा पंहिंजा MNAs बि उहो जो वॾो तादादु जेको आहे उहे ज़रिया था चवनि उहे बि बग़ावत ऐं बाग़ी थियनि पिया उन हवाले सां हुकूमत वञे पई सुप्रीम कोर्ट कानूनी कार्रवाई लाइ इलेक्शन कमीशन में वञे पई ॾिसबो कुझु ई ॾींहंनि जे अंदरि सियासत आहे का बि तब्दीली हिकु पल में बि अची सघे थी वाज़े थी वेंदो कुझु ई ॾींहंनि जे अंदरि त मुल्क जी सियासी सूरताल कहिड़े पासे पई वञे पर ज़रूरु इन ॻाल्हि खे अॻियां रखिजे त अमन अमान सां हर मामिलो हल थियणु घुरिजे व नवनि इशू सां गॾु ॿीहर गॾु हूंदासीं तेसिताईं पंहिंजे मेज़बान असलम हैदर खे ॾींदा इजाज़त अलाह वारे